अस्सलाम वालेकुम किस्सा गो में हमारी खिदमत में हाज़िर आया इन्हीं दुआ सां जिते मुझे ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रबावा खे दामे दर में कर में सुखन पंहिंजे मोहताज रखे आमीन सुमा आमीन केतिरा ॾींहं थिया आहिनि तव्हांजे साम्हूं रीडिंग कोन कई आहे जंहिंमहिल हीअ रिकॉर्डिंग असां कई पई हाणे त उज़ैद मूंखे यादि ॾियारियो त बाबा तव्हां केतिरा ॾींहं थिया आहिनि त रीडिंग कोन कई आहे केतिरा वीक्स थी विया आहिनि इंशाअल्लाह अज़ीम उहा बि अव्हांजी ख़िदमत में रीडिंग ज़रूरु पेश कंदासीं तव्हांखे रमज़ान मुबारक जी मुबारक हुजे ऐं तंहिंखां सवाइ ईअं आहे त मज़हब जी ॻाल्हि कोन्हे का इहो महीनो असांजे साम्हूं अचे थो त यकीनन इन जी हिकु हिकु साथ हिकु हिकु घड़ी असांजे लाइ बेहद अहम आहे ऐं जेका रीडिंग जी ॻाल्हि कईसीं असां त उनजो सिलसिलो इहो बीहे थो त रुगो किताब जो इल्म बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो पर रुगो उहो कोन्हे को इन खां सवाइ बि केतिरियूं शयूं आहिनि जेके रीड आउट कबियूं आहिनि बिहेव्स ॾिसबा आहिनि सलूक ॾिसबा आहिनि सोच कबी आहे त इहे सभु शयूं कीअं थियनि थियूं त रीडिंग जे हवाले सां हिकिड़ो ॾुख मां सां शेयर करणु चाहींदुसि ॾुख हिन हवाले सां त अॼुकल्ह सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो त हर का शइ हिकदमि वायरल थी वञे थी मिसाल तौरु जेकॾहिं उहो जेको जंहिं नौजवान पंहिंजी धीअ खे गोलियूं हयूं हुयूं नंढड़ी ॿारीअ खे शहीद कयूं ऐं गोलियूं हणी छाकाणि त हुनखे धीअ न पई खपी कराची में शायदि हिकिड़ो ॿियो वाक़ियो थियो अहिड़ो में त माना उन हिसाब सां इहा कोशिशि कई हुई त हुन ॿार खे क़तलु कयो वञे सफ़र जेको असां अॻियां कयूं पिया मायूसी जी ॻाल्हि न आहे पर हिकिड़ी कैफ़ियत आहे उहा ईअं आहे त असां हिकिड़ी विख अॻिते हलूं पिया ॿ विख पोइते पिया अचूं ॿ विखूं पोइते पिया अचूं अलाए मल्टीप्लिकेशन छा आहे साइमल्टेनियस शइ छा आहे मां हिकिड़ी वीडियो तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो ऐं इन करे ॾेखारणु चाहियां थो त अलाह करे इहा ग़लति हुजे अलाह करे इहा बिल्कुलु ग़लति हुजे सोशल मीडिया ते अलाए एतिरी वायरल थी आहे अलाए को थी आहे पर जे मुंहिंजे मूं ताईं पुॼी आहे त ॾाढी हैरत अंगेज़ आहे ऐं बेहद तकलीफ़ त आहे और वीडियो तव्हांखे थोरो ॾेखारणु चाहियां थो जंहिं बि मोकिली आहे मूंखे मूं आवाज़ सां तव्हांखे ॿुधाई मैयत हिकिड़ी उहा वञे पई थी ऐं उनजा जेके मुखालिफ़नि से मथां छित तां बीही उन मथां पैसा घुरे रहिया आहिनि पैसा उछलाए रहिया आहिनि हैरत अंगेज़ आहे जॾहिं खां वठी मूं ॾिठी आहे त हिकिड़ी अजीब बेचैनी हिकिड़ी अजीब कैफ़ियत अंदरि में अची वई आहे त छा असां मोहबतुनि खे हाणे पलाए में नथा पायूं छा असां पोइते पिया था वञूं ऐं मोहबतूं असांखे अची हथनि मां कंहिं डोर जीअं खिसकंदियूं पियूं वञनि छा ॿियनि जा मांझा एतिरा तेज़ आहिनि जो असांजी लकड़ खे कटे था वञनि हिकिड़ो किसो यादि अचे थो ऐं इहो किसो बि तक़रीबन कोई 20 साल खनि पुराणो आहे त कंहिं घर में ओताक में सभु वेठा दोस्त पंहिंजो पाण में तास जी बाज़ी हली पए मोकल जो ॾींहुं खिया पए त जेको मेज़बान हुयो उन जे घर में हिकिड़ो ॿारड़ो डोड़ंदो आयो 12-13 सालनि जो ॿारड़ो हुयो हुनजो माज़त सां हुनजो भाइटियो हुयो ऐं भाइटियो इन करे हुयो जो अचण सां उहो रोंदे चयो त चाचा बाबा वफ़ात करे वियो हाणे हाणे बाबा वफ़ात करे वियो सचो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो मां त हुन चयो त पोइ मां छा कयां चई बाबा वफ़ात करे विया चई पोइ मां छा कयां हाणे दोस्त बि हैरान थी विया पता छॾे ॾिनो हुनखे उहो छोकिरो रोंदे मोटी वियो ऐं उन्हनि दोस्तनि बि हुनखे ॾिठो त हीउ असांजो दोस्त छा पियो करे त बदशत ॻाल्हाईंदे हुन चयो त मरी वियो त मरी वियो छा थो करे सघांसि मां मूंसां कहिड़ो चङो हलियो हुयो हुन खां पोइ वरी किसो इहो बि थियो त शाम जो जॾहिं मैयत खरी हुई त ॿाहिरि ऐं ख़ातिन हज़रात सच ॿुधायां पियो मां तव्हांखे छाकाणि त सच आहे तव्हांखे दिलि ते धकु ज़रूरु हणंदो ॿाहिरि मैयत ते हू ॿाहिरि पंहिंजे घर जे ॾाके ते वेठो हुयो ऐं सिगरेट पीए पियो ऐं मैयत वञे पई त हुनखे ॾिसे पियो त चङो थियो त इहो जान छॾे वियो दुश्मन मरे ते ख़ुशी न करिए सॼणा बि मर जाना दुश्मन गुज़ारे वञे त ख़ुशियूं न कबियूं आहिनि सॼणनि खे त हलणो आहे न असां कहिड़े पासे पिया वञूं हेॾो भलारो महीनो असांजे विच में अलाह करे इहा फुटेज ग़लति हुजे अलाह करे इहो ईअं न हुजे अलाह करे इहा शइ ईअं न थिए अॻे असां चवंदासीं न अलाह न करे जो ईअं थिए त मूंखे यादि आहे त आसिफ़ जी वालदा साहिबा मुंहिंजे वात मां हिकिड़ो भेरो जुमिलो निकिरी वियो त अलाह न करे ईअं थिए त हुन मूंखे घुरायो चए महमूद में इधर आइएगा ऐं मुंहिंजे कन मां मूंखे पकड़े मूंखे चयो त तव्हां छा चयो मूं चयो त अलाह न करे जो ईअं थिए त चई बाबा जेकॾहिं अलाह न कंदो त केरु कंदो चवणु सिखो त अलाह करे त ईअं न थिए सो हाणे दिलि ते इहा दुआ तरी आई त अलाह करे त इहो ई न थिए अलाह करे इहा वीडियो ठीकु न हुजे अलाह करे समातुनि ते इहे जेके ख़राश अचे पई जेके लकीरूं अचनि पियूं जेको नुक़सानु थिए पियो थो अलाह करे इहो ई न थिए असीं ॿ विखूं जेके पोइते वञूं पिया हिकु विख अॻिते वधण सां त असीं हिकु विख पोइते वञूं ॿ विखूं अॻिते वञूं त वधीक चङो आहे ख़तरे सां जी ज़िंदगी आहे हिन ज़िंदगीअ में हर क़िस्म जूं जेके शयूं आहिनि असांजे साम्हूं अचनि थियूं
असांजे लबो लहजा साम्हूं अचनि था, असांजी हैसियत साम्हूं अचे थी। ही वरी बि ॻाल्हि अचे थी न त ही भलारो महीनो आहे, हिन में नेकिन जी ॻाल्हि कंदा आहियूं, ज़कात जी ॻाल्हि कंदा आहियूं, पैसनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, हिक ॿिए खे मदद ॾियण जी ॻाल्हि कंदा आहियूं। पर तव्हां जेकॾहिं गौर कयो त असांजो कॉन्सेप्ट छा आहे? अॼु सुबुह जो जॾहिं मां पंहिंजी मोबाइल जो बैलेंस विझाइण वियो हुउसि त मूं साम्हूं ॾिठो त हीअ जेके फ़क़ीराणियूं आहिनि ऐं जेके बुरकनि वारियूं ख़वातीन आहिनि, कुझु ॿियूं आहिनि जेके हुजनि, त 3-4 ॼणियूं त हस्ब दस्तूर जेके फ्री ईंदियूं आहिनि तव्हांखे चारई पासा, त मूंखे लोडर ॾिठो। उन लोडर ते 6 ॼणियूं ॿियूं वेठियूं हुयूं। उहो छोकिरो नौजवान हुयो, उहो कुझु खाए पियो ऐं उहो लोडर हलाए पियो, त उहो हुनखे ड्रॉप पियो करे सभिनी खे। त मूं हुन खां पुछियो त हीउ लोडर तुंहिंजो आहे? जी हा मुंहिंजो आहे। पुछो हीअ ख़वातीन तोसां गॾु आहिनि? त जी हा मूंसां गॾु आहिनि। हाणे 1.5 जो लोडर हूंदो, हू पिननि पियूं। ख़ैरात वठण जे लाइ पिननि लफ़्ज़ ॾाढो समाज हुनखे थक हणंदो आहे, पर हू पिनांगर हुयूं। हू ख़ैरात वठनि पियूं, हू लोडर ते ड्रॉप करे पियो। तव्हां जेकॾहिं सुबुह जो जल्दी किथे उथंदा हुजो त जेमहिल हीअ जेके रोडनि ते ख़वातीन बीठियूं हूंदियूं आहिनि, हिननि खे बाक़ाइदगीअ सां उहो ईंदा आहिनि, हिनखे ड्रॉप कंदा आहिनि ऐं हिनखे वठी वेंदा आहिनि। मस्जिद शरीफ़ जे ॿाहिरां डिडरी पई हूंदी, हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ो गाॾो, उन गाॾे में हिकिड़ी डिडरी पई हूंदी, माना नंढड़ो हिकिड़ो जिस्म कुराड़ो, ऑलमोस्ट 80 सालनि खां मथे। रोज़ हैरत थींदी त इन गाॾे खे करे छॾे थो वञे। आख़िर हिकिड़े ॾींहुं वॾा मरा करे ॾिठोसीं त उहो जूस पीए पियो, सिगरेट छिके पियो ऐं हुनखे वठणु आयो हो। त मूं पुछियो तूं छा थी न चयो? मां पोटो आहियां। तुंहिंजी कमाई जी मशीन ते तोखे शर्म कोन थो अचे? मूंखे चइबो छा कयूं, बसि ठीकु आहे, असांजो कमु आहे जेके असां कयूं। असां इहो छो कोन कंदा आहियूं त असां टोल क्रॉस कंदे जेके उस में बीठल हूंदा आहिनि उन्हनि खां का शइ वठूं? असां इहो छो न कंदा आहियूं त जेके महिनती आहिनि उन्हनि खे थोरो वधीक मुआवज़ो ॾियूं? ख़ैरात खां मां नथो रोकियां, माज़रत सां, इहा हिकिड़ी मज़हबी ॻाल्हि थी वञे, इन करे इहो को मुंहिंजो सेंस ई कोन्हे त असांखे ख़ैरात न ॾियणु खपे। असां तव्हां मदद करणु चाहियो त भले करणु चाहियो, पर असां पर्सपेक्टिव ॾिठो आहे त असां उन्हनि माण्हुनि जी मदद छो कोन कंदा आहियूं जेके मदद जा मुस्तहिक़ हूंदा आहिनि। असां कॾहिं सोचियो आहे त उन्हनि खे थोरी रक़म खां वधीक ॾिनी वञे? असां कॾहिं सोचियो आहे त उन्हनि खां शइ वहां की ख़रीद कई वञे उन्हनि खां? ख़ौतिन सां ज़िंदगी आहे इहा। असांखे सभई पासा चङी तरह सां सोचणु घुरिजे त असां कहिड़े पासे पिया वञूं। हीअ जेको मूं तव्हांखे फुटेज ॾेखारी या जेके ॿियूं ॻाल्हियूं मां तव्हांजी ख़बर अर्ज़ु कयां पियो, ज़िंदगी असांखे कहिड़े पासे वठी पई वञे, असांजो रुख़ कहिड़ो आहे, असांजो डायमेंशन कहिड़ो आहे, कहिड़े रुख़ में असां अॻियां सफ़र पिया कयूं। ॻाल्हि इहा त ज़िंदगी में मां बार बार मूंखे अर्ज़ु कंदो आहियां त अहसासु हूंदो आहे महसूसु करण सां। महसूसु कजे त अहसासु आहे, जेकॾहिं महसूसु नथा करे सघूं त अहसास जी का हैसियत ई कान हूंदी आहे। छा असांजा अहसास खुटनि पिया? छा असां ईअं ई कंदासीं त असांजा दुश्मन ऐं या जंहिंसां असांजो वास्तो न आहे या जेको असांखे ख़राबु लॻे थो उहो जहान छॾे त असां ईअं ई ख़ुशि थींदासीं? छा असां अदब अदाब में पहुती आहियूं? छा असां हाणे पोइ थींदा वञूं पिया? ॾिसो न, मां बार बार तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां, असांखे तरबियत वारे पासे ख़्यालु रखणु घुरिजे। छा असां कॾहिं पंहिंजे ॿार खे इहो सेखारियो आहे त कॾहिं कंहिंजे घर में वञिजे त ठीकु आहे, नॉक करे त ज़रूरु वञिजे, पुछा करे वञिजे, पर असां ॿुधायो आहे ॿार खे त जॾहिं असां ड्रॉइंग रूम में वेहूं था या ओताक में वेहूं था त असांखे उन पासे वेहणु घुरिजे जंहिंमें जेको दर अंदरि खुले थो उन पासे असांजी पुठि हुजे। ॿारनि खे ॿुधायो आहे असां इहा ॻाल्हि। असां साम्हूं वेही रहंदा आहियूं, दरवाज़ो साम्हूं हूंदो आहे, जेको साहिबु हूंदो आहे घर जो उहो अंदरि बि वेंदो आहे, ॿाहिरि बि ईंदो आहे। मुंहिंजो मतिलबु को बि ग़लति कोन्हे, पर तव्हां सम्झी सघो था पर्दादारी हूंदी आहे त माण्हू खे साम्हूं वेठो आहे त दर खुले थो, दर बंदि थिए थो, मुनासिबु न आहे। छा असां हुनखे सेखारियो न ॿार खे त तव्हां उन पासे पुठी ॾेई वेंदा कयो? जॾहिं अंदरि तव्हां एंटर थियो था, ॾिसो त सोफ़ा सेट्स कुर्सियूं जिते पयूं आहिनि, असांजी कोशिशि हुजे त जेको दरवाज़ो आहे, एंट्रेंस वारो दरवाज़ो अंदरि वञे थो, उन खां असांजी पुठी हुजे। असां पंहिंजे ॿार खे तरबियत ॾिनी आहे। किथे लंघंदा आहियूं, को गेट खुलियो त माफ़ु कजो, लहजो उघरो आहे, हिकदमि अंदरि निगाह वेंदी आहे। अंदरि निगाह छो वेंदी आहे? असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पाण खे निगाह रोकणु सेखारियो आहे? अॻे घरनि खे ॾेढियूं हूंदियूं हुयूं, दरवाज़ो खुलंदो हुयो त ॾेढी साम्हूं हूंदी त अंदरि निगाह न वेंदी हुई। हाणे त ॾेढियुनि जो कॉन्सेप्ट ई कोन्हे को, हाणे गेट्स आहिनि, दरवाज़ा आहिनि, सिधो खुलनि था, पर उन में अंदरि ॾिसण जी ज़रूरत कहिड़ी आहे? असां पंहिंजे ॿार खे सेखारियो आहे? असां तरबियत ॾिनी आहे हुनखे त जेकॾहिं रसीब कंहिंजे बि ड्रॉइंग रूम में वञूं था, कंहिं वटि वञूं था त कोशिशि कयो त जुती लाइ अंदरि वञूं। हाणे चवंदा त इबादत करणु आया आहियूं छा, मस्जिद में आया आहियूं छा? न, तहज़ीब तमीज़ आहे इहा। हुनखे जुती जेकर माण्हू ॿाहिरि लाइ मेज़बान हिकदमि चवंदो न साईं तव्हां भले तव्हां पाए अचो। ॾिसो कॾहिं कॾहिं केॾी शर्मिंदगी थींदी आहे जॾहिं अंदरि घर में कारपेट हूंदो आहे, असां शूज़ सूट अंदरि वेंदा आहियूं ऐं मेज़बान जी जुती ॿाहिरि लथल हूंदी आहे। असां कॾहिं सेखारियो आहे हिननि खे? असां कॾहिं ॿुधायो आहे हुननि खे? तारिक अज़ीज़ आहे साईं अज़ीज़ साहिब जो फर्ज़ंद भट्टी, राजा सॾींदा आहियूं असां हुनखे प्यार मां, भाउ आहे असांजो, लाडो भाउ आहे। हिकिड़ो किसो ॿुधाईं मूंखे त उहो ॾाढी हैरत थी उहो ॿुधी। उनजे कंहिं इलाइक़े में कंहिं दर जी ॻाल्हि पई कई त हुते फातिहा थींदी आहे त उन खां पोइ उज़ुर बि पेश कबो आहे, मतिलबु का शदी बि आहे, कैश में बि ॾींदा आहिनि, त को ईअं को सिलसिलो को हूंदो आहे, को अजरक ॾींदो आहे, को हीअ हूंदो आहे। बहरहाल त हिकिड़ो को बुज़ुर्ग हुयो, सो फातिहा करणु आयो
ऐं फातिहा करणु आयो त घर जो वॾो कोन हुयो, त जेको वॾो न हो त उनजो पुटु फातिहा ते वेठो हुयो ऐं उहो उनखां फातिहा हुन वरिती, हुन कई फातिहा ऐं हलियो वियो। ॿिए ॾींहुं मोटी आयो ऐं ॿिए ॾींहुं मोटी आयो त जेको घर जो वॾो सो तॾहिं ते वेठो हो, त जेको बुज़ुर्ग हुयो उहो हुन सां मिलियो ऐं हुनखे चयईं त मां कल्ह आयो हुउसि, मां फातिहा करे वियो आहियां ऐं मां रसम बि पूरी करे वियो हुउमि ऐं तुंहिंजे पुटु मूंखे इज़त बि ॾाढी ॾिनी, पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवणु आयो आहियां त पंहिंजे पुट खे सेखारे छॾ त जेको महिमान हूंदो आहे उनखे जॾहिं पाणी पेश कबो आहे त साॼे हथ सां पेश कबो आहे, खाॿे सां पेश न कबो आहे। सम्झूं था असांखे रिवायत सम्झ में अचे थी, असांखे पंहिंजे कुलनि जो ॿार सम्झ में अचे थो, असांखे पंहिंजी जेका मूवमेंट आहे, जेको रुख़ आहे, मुंहिंजो रुख़ तव्हांजे पासे आहे न, रुख़ सम्झ में अचे थो। इंसानु त सूरजमुखीअ जीअं आहे, सच जे सिज ते निहारींदो सच थी पवंदो, उजरो थी पवंदो, चमकी पवंदो। आपा मरहब कासमी जी हिकिड़ी सिट मूंखे हमेशह यादि ईंदी आहे त तूं हिन वक़्तु ख़ुदा जो कसम सूरजमुखीअ जे गुल जां टिड़ी पई आहीं, हा छाकाणि त मुंहिंजो मुंहुं तुंहिंजी तरफ़ आहे। बसि अॼु कोशिशि कयूं था त पंहिंजो मुंहुं कंहिं सही रुख ॾे कयूं, कोशिशि कयूं था त मोहबतुनि खे पलाए पायूं, कोशिशि कयूं था त हिन सभिनी मामलनि ते थोरो थोरो सोचूं जिन ते घणो सोचणु असांजो फ़र्ज़ु आहे। करीम रब अव्हांजा अङण वसी करे, अव्हांजा अङण कुशादा हुजनि, अव्हांजा दस्तरखान सजायल हुजनि, असीं जिते पाण खाऊं था असांखे इहा बि तौफ़ीक़ रब इनायत करे त असीं ॿियनि जे खाइण जो बि बंदोबस्तु करे सघूं ऐं उन्हनि ताईं बि का सुठी शइ पुॼायूं। कोशिशि इहा कंदासीं, असां हिन पूरो असां वटि महीनो पियो आहे, कोशिशि इहा कंदासीं त का सुठी शइ ॾियूं, कहिड़ी शइ जेका असां पंहिंजे लाइ पसंदि कयूं ऐं कोशिशि कयूं त ओड़े मयार जी का शइ असीं कंहिंखे ॾियण जे क़ाबिल बि थी सघूं। आमीन। करीम रब अव्हां गिदा में दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजे मोहताज रखी बशर हयात इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह।